नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। महेराण यूनिवर्सटी जे फंडन में ڪروڙين रुपयनि जी मुबैना घोॿين जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन जी नोटिस बैदि वाइस चांसलर ڈاکٹر اسلم अकीली, परोवाइस चांसलर ताहा हुसैन ऐं ڈائريڪٽر فناس मुनीर अहमद शेख, खैरपुर कैंपस जो ڈائريڪٽر فناس वकास चना एंटी करप्शन जी जांच टीम आॾो बयान रिकॉर्ड कराए वरितो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट करे आहियूं। वाइस चांसलर ڈاکٹر اسلم अकीली खे 16 सवाल, जॾहिं त ڈائريڪٽر فناس खे 12 ऐं प्रोवाइस चांसलर खे 12 सवालनामा ॾिना विया आहिनि। महेराण यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस 2014 दौरान फंडन में 30 करोड़ रुपयनि खां वधीक घोॿियुनि जे इंकशाफ बैदि कार्रवाई कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। असां त टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर عظيم बारीजो। जी عظيم, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मंज़र बिल्कुल ॼामशोरो में महेराण यूनिवर्सिटी जे फंडन में जेको आहे करोड़ रुपयनि जा मुबैना घोॿियुनि जो इंकशाफ थियो आहे, जंहिंखां पोइ एंटी करप्शन कराची जेको आहे जांच शुरू कंदे जेको महेराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर ڈاکٹر اسلم अकीली, प्रोवाइस चांसलर हुसैन अली जेको आहे उहो ऐं ڈائريڪٽر फनास खे जेको आहे नोटिस जारी करे तलब कयो, जंहिंखां पोइ अॼु जेको आहे ڈائريڪٽر फनास मुनीर अहमद शेख ऐं वाइस चांसलर महेराण यूनिवर्सिटी जेको ڈاکٹر اسلم अकीली, प्रोवाइस जेको चांसलर हुसैन जेको कराची में जेको ڈائريڪٽر जेको इंक्वायरीज जेको غلام مرتضي ميمڻ वटि जेको पहुची पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त महेराण यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस में जेको 30 करोड़ खां मथे जेको मुबैना तौर फंडन में जेको घोॿी हणण वारे जेको इंकशाफ खां पोइ जेको एंटी करप्शन कराची जी टीम जेको जांच शुरू करे छॾी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 2014, 15 ऐं 16 में खैरपुर कैंपस में जेको 30 करोड़ खां मथे जेको मुबैना तौर घोॿियूं हयूं वयूं, जंहिंखां पोइ एंटी करप्शन ख़ासि टीम जेको उन जांच शुरू कंदे जेको जेको महेराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर ڈاکٹر اسلم अकीली ऐं प्रोवाइस चांसलर जेको तला हुसैन ऐं उन खां अलावा ڈائريڪٽر फनास मुनीर अहमद शेख खे तलब कयो, जंहिंखां पोइ अॼु जेको ڈائريڪٽر इंक्वायरीज जेको غلام مرتضي ميمڻ जे आॾो जेको जांच ऑफिसर आहे उन आॾो जेको वाइस चांसलर ऐं ॿिया जेके आहिनि यूनिवर्सिटी जा अमलदार जेके उते पहुची जेके आहिनि जेको बयान रिकॉर्ड करायो। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त एंटी करप्शन जी जेको ڈائريڪٽر इंक्वायरीज आहे غلام مرتضي ميمڻ पारां जेको महेराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर ڈاکٹر اسلم अकीली खे जेको 16 सवालनामा ॾिना, जॾहिं त ڈائريڪٽر फनास जेको मुनीर अहमद शेख खे 12, जॾहिं त प्रोवाइस चांसलर उनखे जेको 12 सवालनामा ॾिना, जंहिंजो जवाबु उन्हनि तलब कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो त वकास चना जेको अॻूणो ڈائريڪٽر फनास ऐं जेको खैरपुर कैंपस उन ते इल्ज़ाम हो त हिन 5 करोड़ रुपयनि जी करप्शन कई, जंहिंखां पोइ उन जे मथां जेको डायरेक्ट स्पोर्ट जो जेको महेराण यूनिवर्सिटी जो जेको उन जेको केस दाख़िल कराए हुसैनाबाद थाणे खां पोइ थाणे ते उन खां पोइ जेको वकास चना जेको उन्हनि खां 2 ॾींहं पहिरीं जेको एंटी करप्शन जो जेको ڈائريڪٽر आहे इंक्वायरीज उन आॾो जेको बयान रिकॉर्ड कराईंदे उन सबूत ॾिना आहिनि त महेराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेको करोड़ रुपए जो जेको करप्शन करे जेको पंहिंजी जायदाद ठाही ऐं ठठे में जेको 100 एकड़ पुट जे नाले सां जेको उन ज़मीन अलाटमेंट कराई आहे। उन खां अलावा ڈائريڪٽر फनास जेको मुनीर अहमद शेख वकास चना उहा जेको सबूत एंटी करप्शन आॾो ॾिना आहिनि त ڈائريڪٽر फनास जेको आहे मुनीर अहमद शेख जेको 30 खां मथे जेको हैदराबाद, कराची ऐं इस्लामाबाद में उन पंहिंजी जायदाद ठाही ऐं करोड़ रुपयनि जो जेके आहिनि उन गाॾियूं ख़रीद कयूं ऐं ॿिया सामान जेके आहिनि उन ख़रीद कया आहिनि। उन ते जेको इंक्वायरी हलंदड़ी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ वाक़ियो जेको खैरपुर कैंपस में जेको 2014, 15 ऐं 16 में जेको 30 करोड़ खां मथे जेको महेराण यूनिवर्सिटी जी जेके कैंपस उन में करप्शन थी, इंक्वायरी जेकी एंटी करप्शन जेको उहा शुरू करे छॾी। उन सिलसिले में मुंहिंजो जेको ڈائريڪٽر फनास ऐं मुनीर अहमद शेख सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, हुन चयो त मां को बि जेको एंटी करप्शन आॾो जेको बयानु ॾियणु न वियो आहियां। मूंखे जेको कोरोना पॉज़िटिव अची ऐं मां घर में ई 10 ॾींहंनि खां आइसोलेट थियल आहियां। मां कॾहिं बि कंहिं बि एंटी करप्शन टीम आॾो जेको बयानु न रिकॉर्ड कया। होॾां ज़रियनि वटां इहो ॼाण मिली आहे त ڈائريڪٽر फनास जेको मुनीर अहमद शेख जेको अॼु ई जेको एंटी करप्शन टीम जेको कराची आॾो बयानु रिकॉर्ड कराए छॾियो आहे, मगर हीउ सॼो जेको
महेराण यूनिवर्सिटी में जो करोड़ रुपयनि जो फंडन में घोॿिन जो इंकशाफ थियो आहे। छो त गुज़रियल ॾींहुं जेको सिंध यूनिवर्सिटी में करोड़ रुपयनि जा गबलो थियो त उन ते इहो एंटी करप्शन ॼामशोरो जेको आहे सिंध हुकूमत जी मंज़ूरीअ खां पोइ जेको उन्हनि ते वाइस चांसलर समेत जेको केस दाख़िल कयो। हाणे इहो ॾिसणो आहे त सिंध हुकूमत जा एंटी करप्शन हिन महेराण यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डायरेक्टर फनास जे करोड़ रुपयनि जी करप्शन कई उन्हनि जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी कई, छा उहो उन्हनि जे मथां केस दाख़िल कंदो। बल्कि हिन वक़्तु जेको आहे एंटी करप्शन टीम जेको कराची जेको आहे महेराण यूनिवर्सिटी में करोड़ रुपयनि जे फंडनि में घोॿिन जी जांच शुरू करे छॾी आहे। जी जांच शुरू करे छॾी आहे। अज़ीम बारीजो अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी। अज़ीम बारीजो असांखे अपडेट करियो हो। नाज़रीन, महेराण यूनिवर्सिटी जे फंडन में मुबैना घोॿिन जो इंकशाफ थियो आहे। नाज़रीन, ॿिए पासे अहम ख़बर अवां सां टंडो लाइ यार मां शेयर कंदा हलूं, जिते पुलिस एहलकार जे